नमस्कार दोस्तों, मां हीना अगनानी जी खुश त जहां खुश प्रोग्राम तहत हिकु दफ़ो वरी तव्हांजे साम्हूं आहियां। दोस्तों, अॼु जी लाइफ स्टाइल ई अहिड़ी थी वई आहे जो हेतिरी टेक्नोलॉजीस अचण खां पोइ बि, मेडिकल साइंस जी हेतिरी तरक़ी थियण खां पोइ बि हर कंहिं घर में को न को पेशेंट हूंदो ई आहे। जी खुश त जहां खुश सीरीज़ तहत असां तव्हांजे साम्हूं हर दफ़े कंहिं नए डॉक्टर सां कंहिं न कंहिं बीमारीअ ते चर्चा कंदा आहियूं। इहा बीमारी छो थींदी आहे, इहा बीमारी न थिए उन जा कहिड़ा उपाउ आहिनि ऐं उन जो सवलो ऐं सुठो इलाज कहिड़ो आहे, इहो ॼाणण जी कोशिशि कंदा आहियूं। अॼु बि असांजे मंच ते हाज़िर आहिनि विनीता भाग्या, जेके अपोलो में एज़ अ ENT डॉक्टर कार्य करे रहिया आहिनि। हू MS ENT ऐं FRCS ENT जा स्पेशलिस्ट आहिनि। तव्हांजो असांजे मंच ते हार्दिक स्वागत आहे। नमस्ते, मां विनीता भागिया अपोलो हॉस्पिटल मां 12-13 सालनि खां कमु करे रही आहियां एज़ अ ENT सर्जन। ऐं अॼु मौक़ो मिलियो आहे तव्हां सभिनी सां ॻाल्हाइण जो, त बिल्कुलु कुझु चर्चा कंदासीं ENT जी कुझु डिज़ीज़िस जे बारे में। जी, अॼु असांजो टॉपिक आहे साइनस। एक्चुअली साइनस छा आहे उहो असांजे व्यूअर्स खे ॿुधाईंदा? हा, साइनस एक्चुअली असांजे जेका चीक बोन्स आहिनि, गिला जेके चइबा आहिनि, उन जे अंदरां जेके हॾियूं आहिनि उन में एयर फिल्ड स्पेसिस आहिनि। उहे मैक्सिलरी साइनस आहिनि। वरी जेके फ्रंटल साइनस आहिनि उहे अखि जे मथां ईंदा आहिनि ऐं ॿ पुठियां बि ईंदा आहिनि। त साइनस बेसिकली असांजे चीक बोन्स ऐं स्कल बोन्स में एयर फिल्ड स्पेसिस आहिनि, जेके सभिनी में नॉर्मली हूंदियूं ई आहिनि। साइनस यानी पंहिंजनि गिलनि में जेके हॾा थींदा आहिनि उन में हिकु हवा भरिजी वेंदी आहे। उहा आम तौरु सभिनीनि खे ई इहा सिचुएशन हूंदी आहे। हर कंहिंखे, मूंखे, डॉक्टर खे, हर कंहिं इंसान में इहा हालत हूंदी आहे। उहा नॉर्मल साइनस चवाइजे। ऐं जॾहिं उन में को प्रॉब्लम थिए त उनखे इन्फेक्शन चवंदा आहियूं। साइनस जो इन्फेक्शन थियो आहे। जी, अच्छा, त इहो इन्फेक्शन छो थींदो आहे? हा, इहो इन्फेक्शन बि थींदो आहे ऐं एलर्जी बि थींदी आहे। उन जा घणा ई कारण आहिनि। मेन कारण इहो आहे त असां अॼुकल्ह घणनि ई पोल्यूटेंट सां एक्सपोज़ड आहियूं। इंडस्ट्रियल पोल्यूशन चयो, वेहिकुलर पोल्यूशन चयो, डस्ट चयो, असांजे आसपास कॉन्स्टेंटली आहिनि। ऐं जॾहिं असां उहे इनहेल था कयूं, जॾहिं असांजे बॉडी में अचनि था, त उहो कॾहिं कॾहिं बॉडी उन्हनि खे रिजेक्ट थी करणु चाहे। उहो नॉर्मल मैकेनिज़म आहे, पर कॾहिं कॾहिं उहो वधीक थी वेंदो आहे। सो हाइपर सेंसिटिव थी वेंदा आहियूं असां। इन जे करे उहे ॾाढा सुॼी पवंदा आहिनि ऐं पोइ उन्हनि में बैक्टीरिया वेझी वेंदा आहिनि ऐं इन्फेक्शन थी वेंदो आहे, त इन्फ्लेमेशन थींदो आहे। उनखे असां चवंदा आहियूं साइनस जो इन्फेक्शन। ओके, उनखे मेडिकल टर्म में छा चइबो आहे? उनखे साइनोसाइटिस चइबो आहे। साइटिस माना इन्फ्लेमेशन ऑफ द साइनसिस। ओके, अच्छा, त हाणे साइनोसाइटिस थिए त मरीज़ खे कीअं ख़बर पवे? हा, उन्हनि जा सिम्टम्स थींदा आहिनि भई ज़रूरत खां वधीक छिकूं अचणु, थोरियूं घणियूं छिकूं त सभिनी खे ईंदियूं आहिनि, पर ॾाढियूं घणियूं अचणु, स्मेल जी कैपेसिटी आहे घटिजी वेंदी आहे, थोरी स्मेल न ईंदी आहे, कॉन्स्टेंटली नक बंदि रहणु या नक मां पाणी चङो वञणु, हेडेक थियणु, ऐं कॾहिं कॾहिं टेस्ट बि थोरी चेंज थी वेंदी आहे। इहा सभु साइनस जा सिम्टम्स आहिनि। वधीक थी वञनि त चइबो आहे त हिनखे साइनोसाइटिस थी सघे थो। दोस्तों, डॉक्टर असांखे सुठी ॻाल्हि ॿुधाई। साइनोसाइटिस थिए त पाण खे कीअं ख़बर पवे? त जीअं डॉक्टर असांखे ॿुधायो त स्मेल करण जी शक्ति में कुझु प्रॉब्लम पैदा थींदी आहे। टेस्ट में बि असांखे ख़बर घटि पवंदी आहे ऐं वधीक छिकूं ईंदियूं आहिनि। आम माण्हू खे ईअं लॻंदो आहे कि कफ ऐं कोल्ड जे करे ई थी रहियो आहे, पर शायदि इहे जेके सिम्टम्स तव्हांखे ॿुधाया त इहो साइनोसाइटिस बि थी सघे थो। इहे जेके तव्हां सिम्टम्स ॿुधाया, त उनखां पोइ मरीज़ खे ख़बर कीअं पवे कि ही गंभीर हालत हली रही आहे? हा,
इहे जेके सिम्पटम्स जे पंहिंजो रेगुलर जीअं पाण गुरड़ियूं कंदा आहियूं या स्टीम वठंदा आहियूं ईअं इन सां ठीकु थी वञनि या हफ़्ते भर में ठीकु थी वञनि त पोइ त ठीकु आहे, कॉमन कोल्ड चइजे। पर इहे जे हलंदा रहनि 15 ॾींहं महीने खां वधीक त पोइ सोचणु घुरिजे त ज़रूरु कुझु अंदरि चेक कराइण लाइ ENT सर्जन वटि वञिजे त ख़बर पए त टेस्टुनि खां पोइ की भई साइनोसाइटिस आहे की न सिंपल कोल्ड आहे जेका वधीक हली रही आहे। बराबरि। इन जा कोई टेस्ट वग़ैरह आहिनि? डायग्नोसिस कीअं थींदो आहे हिन जो? हा, उहो हिकु त ENT सर्जन जो चेकअप, उनजो एग्ज़ामिनेशन, ऐं ॿियो एंडोस्कोपी थींदी आहे। नोज़ में हिकिड़ो लाइट द्वारा ॾिठो वेंदो आहे अंदरि टेलीस्कोप विझी करे एंडोस्कोपी करे की उनजो स्टेटस छा आहे, ऐं ॿियो एक्सरे सां ख़बर पई सघिजे थी। डायग्नोसिस खां पोइ नेक्स्ट स्टेप हूंदो आहे उनजो इलाज, त उनजो इलाज मैसर आहे? हा, उन जा 2 इलाज आहिनि। असां जीअं ॾिसंदा आहियूं, हिकिड़ो चवंदा आहियूं भई मेडिकल ट्रीटमेंट, भई कीअं करे दवा ॾेई करे ऐं उन्हनि खे कुझु ॿुधाए करे भई कीअं एलर्जिन खे अवॉइड कजे या कुझु टेस्टूं करे ॾिसजे भई कहिड़ी शइ सां माण्हू एलर्जिक आहे उहो अवॉइड करे, त उनखे चइबो आहे मेडिकल ट्रीटमेंट। भई दवाऊं ॾिनियूंसीं, कुझु उनखे लाइफस्टाइल चेंजिस ॿुधायोसीं, कुझु एलर्जिन आइडेंटिफाई कयासीं ऐं उनखे ठीकु करे छॾियोसीं। इनिशियल स्टेज में मोस्टली सभु दवा सां ठीकु थी वेंदा आहिनि। जे ईअं वधीक सीवियर हुजे ऐं जे एक्सरे में लॻे भई स्प्रेड ॾाढो घणो अंदरि थी वियो आहे त पोइ उनजी सर्जरी बि थींदी आहे। ऐं हिकिड़ो मूंखे इहा ॻाल्हि चवणी आहे की घणनि माण्हुनि खे इहो इम्प्रेशन अथव भई सर्जरी जो सक्सेस रेट घटि आहे, पर मुंहिंजो ईअं मञणु आहे जे करेक्ट डायग्नोसिस करे करेक्ट माण्हू खे सर्जरी कई वञे त उनजो ॾाढो सुठो रिज़ल्ट आहे। ओके, त उहो डिसीजन डॉक्टर ई वठंदो आहे की हाणे हिन जी सर्जरी करणी आहे या हिन खे ट्रीटमेंट सां मतिलबु दवाउनि सां हिन खे ठीकु करिणो आहे? जी जी, बराबरि। त ईअं छा थींदो आहे की हिकु दफ़ो सर्जरी करण खां पोइ वरी वापसि अहिड़ी हालत अचे? माना घटि थींदो। सर्जरी करण जो मेन पर्पस डॉक्टर जो इहो थींदो आहे की जे तव्हां सर्जरी न कराईंदा त अॻियां हली कॉम्प्लिकेशन्स थींदा आहिनि। जी। ऐं द बेस्ट एडवांटेज उनजो इहो ई थींदो आहे की कॉम्प्लिकेशन्स तव्हांखे थियण जे ऑलमोस्ट 0 चांस थींदा आहिनि। उनजा कॉम्प्लिकेशन साइनस जा जे तव्हां ॿुधा हुजनि अलाए उनजा चङा सीरियस कॉम्प्लिकेशन थींदा आहिनि। हिकु थींदो आहे अखि ॾाढी स्वेल थी वेंदी आहे। अच्छा। ऐं माण्हुनि जी अखियूं स्वेल थी वियूं आहिनि, उहे अखियुनि वारे डॉक्टर खे ॾेखारण विया आहिनि ऐं पोइ ख़बर पई आहे भई हीअ त गिलनि में जेके साइनस आहिनि उतां इन्फेक्शन वियो आहे, त उहो प्रॉब्लम थी सघे थो। वरी उनजे हेठां ॾंद थींदा आहिनि, उहा जॾहिं ढिला पवंदा आहिनि त ख़बर पवंदी आहे घणाई दफ़ा की जे साइनस जी ट्रीटमेंट कई वञी हुजे हा त ॾंद बचाए सघजनि हा। ऐं ॿियो बि उनजो रूट हिकिड़ो आहे जंहिंसां उहो ब्रेन मां वञी सघे। ब्रेन जो घटि थींदो आहे पर मेनिंजाइटिस बि थी सघे थी, त इहा सभु कॉम्प्लिकेशन्स बचाइण त माण्हू बची वेंदो। हर सर्जरी जी 80% सक्सेस रेट आहे, हिन जी बि 80% आहे। 20% में वरी थी सघे थो, पर तॾहिं 80% खे त चङो फ़ाइदो थींदो आहे। बराबरि। इहा तमामु सुठी ॼाण असांजे व्यूअर्स खे तव्हां ॾिनी की जेकॾहिं गंभीर हालतूं पैदा थियनि त उनखे निग्लेक्ट बिल्कुलु न कजे। जीअं तव्हां ॿुधायो त अखियुनि में बि इन्फेक्शन थी सघे थो, अखियूं सुजी सघनि थियूं। तंहिंखां सवाइ ॾंदनि में बि इन जो इन्फेक्शन जेकॾहिं फैलिजी वञे त ॾंद एज खां पहिरीं जल्दी ढिला थी वञनि था। त अखियूं ऐं ॾंद त बिल्कुलु असांजी बॉडी जा हिकिड़ा स्पेशल मतिलबु पार्ट्स आहिनि जिन खे निग्लेक्ट करण सां असांजी जेका रोज़ानी जीवन आहे उहो उन में मुश्किलातूं पैदा थी सघनि थियूं। इहा ॻाल्हि तव्हां तमामु सुठी ॿुधाई। जेकॾहिं साइनस जा थोरा बि साइनोसाइटिस जा थोरा बि तव्हांखे सिम्पटम्स नज़र अचनि था त तव्हांखे तुरंत ई डॉक्टर वटि वञिणो आहे ऐं पंहिंजो इलाज डॉक्टर जे हिसाब सां करिणो आहे। डॉक्टर, हाणे हिकिड़ी ॻाल्हि पई पुछियमि की साइनोसाइटिस थिए ई न, उनजो प्रिवेंशन जे लाइ मतिलबु कुझु आहे अहिड़ो कुझु जी इहा स्थिति पैदा ई न थिए? इहो थोरो ॾुखियो आहे, छाकाणि अॼुकल्ह असां जहिड़े एनवायरमेंट में रहूं पिया उते डस्ट जो एक्सपोजर या पॉल्यूटेंट्स जो एक्सपोजर अवॉइड करणु 100% त ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। ऐं ॿिया बि जेके कारण आहिनि उहे घणाई दफ़ा असांजे कंट्रोल खां ॿाहिरि हूंदा आहिनि। पर जे असां जीअं ई कोल्ड या ईअं वधीक थियणु लॻे ओॾी महिल जे असां गार्गल्स कयूं गरम पाणी जूं ऐं जे स्टीम वठूं त उनखे
असां कुझु हद ताईं कंट्रोल करे सघूं था ताकी उहो वधीक वधे न। बराबरि। जीअं त कारखाननि में बि इलाही ॼणा कमु कंदा आहिनि या ॻोठनि में बि खेती ॿाड़ी जो कमु कंदा आहिनि, त शायदि उते ई चांसिस वधीक थी सघनि था हिन डिज़ीज़ जा। ईअं एक्चुअली सरप्राइज़िंग ॻाल्हि आहे की ईअं कोन्हे। कारखाननि जा माण्हू न एक्चुअली जेके सिटीज़ में रहनि था उन्हनि खे वधीक प्रॉब्लम थो थिए। एक्चुअली कारखाननि वारनि खे बि उन जेतिरो इक्वल आहे, त इहो नथो चई सघिजे की सिर्फ़ु कारखाननि वारनि खे वधीक आहे, इक्वल ई आहे ॿिन्ही में। बराबरि। कुझु योगा करण सां या प्राणायाम करण सां हिन खे रोके सघिजे थो? न, पर इहो मां ॾिठो आहे की योगा ऐं प्राणायाम सां जेके फास्ट ब्रीदिंग था कनि उन जे करे हिन में फ़ाइदो जल्दी थो पए, उहो बराबरि आहे। जेके माण्हू योगा ऐं प्राणायाम साइनस खां पोइ कनि था उहे जल्दी छुटी था वञनि, उहो बराबरि ॻाल्हि आहे, बिल्कुलु बराबरि। यानी हेल्दी लाइफ में जीअं चवंदा आहिनि कि योगा ऐं प्राणायाम जो असरु सुठो पवंदो आहे, त जेकॾहिं कफ कोल्ड जी बीमारी हुजे या साइनोसाइटिस हुजे त प्राणायाम करण सां यानी ब्रीथिंग जी एक्सरसाइज करण सां तमामु घणा सुठा फ़ाइदा नज़र अची सघनि था। बिल्कुलु, हा। जीअं त तव्हां ENT सर्जन आहियो, त हिकु ॿियो बि टॉपिक मुंहिंजे दिमाग़ में अची रहियो आहे तव्हां सां डिस्कस करण जे लाइ। खोंगरा यानी कि स्नोरिंग जंहिंखे इंग्लिश में चइबो आहे, उन जी बि आम माण्हू शिकायत कंदा आहिनि। जेके खोंगरा हणंदा आहिनि उन्हनि खे ख़बर न पवंदी आहे, पर उन सां गॾु जेको सुम्हंदो आहे, उनजो जेको पार्टनर हूंदो आहे या ॿार जेको बि उन सां गॾु सुम्हे, उहे अक्सर शिकायत कंदा आहिनि कि भई मुंहिंजो मदर या फादर या जेको स्पाउस आहे उहो तमामु घणा खोंगरा हणे थो त मुंहिंजी निंड फिटी थी पवे पई। त ईअं त इहा ॻाल्हि बिल्कुलु नॉर्मल थी लॻे पई, पर कंहिं कंहिं केस में ईअं लॻंदो आहे कि शायदि खोंगरनि हणण जी स्थिति में वाधारो थी वियो आहे। उहे लंबे अरसे ताईं एतिरा ज़ोर ज़ोर सां उहे खोंगरा अचनि था जंहिंखे मतिलबु सहन करण खां ॿाहिरि आहे। त इन विषय में कुझु रोशनी विझंदा? हा, इहो ॾाढो सुठो टॉपिक आहे ऐं स्नोरिंग ते जाम एडवांसिस थिया आहिनि लास्ट 30-40 सालनि में। ऐं एक्चुअली स्नोरिंग नॉर्मल ॻाल्हि आहे, उहा बराबरि आहे बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि, पर कॾहिं एबनॉर्मल थी थी वञे उन जे बारे में मां तव्हांखे ॿुधायां त स्नोरिंग जेसि ताईं त स्पाउस खे या जेको गॾु सुम्हे थो उनखे तकलीफ़ थी ॾिए, उहो त हिकिड़ो चइबो सोशल प्रॉब्लम, त भई अॻिलो सुम्ही न सघे। पर कॾहिं कॾहिं छा थींदो आहे, जो माण्हू जॾहिं सुम्हंदो आहे त थोरी देरि लाइ ऑक्सीजनेशन घटिजी वेंदो आहे, उनखे चइबो आहे एपनिया, स्लीप एपनिया, माना निंड में ऑक्सीजन घटिजी थो वञे। ऐं पोइ छा थो थिए, बॉडी रियलाइज़ करे थी ऑक्सीजन घटि आहे त माण्हू थोरो साइड टर्न करे वरी सुम्ही थो पए। त एक्चुअली उन में छा थो थिए, जो स्नोरिंग त आहे पर उन में स्लीप बि डिस्टर्ब्ड आहे, छाकाणि माण्हू कंटिन्यूस सुम्ही नथो सघे ऐं उनजो असरु अॻिले ॾींहं ते थो पए, जो माण्हू चए मां सॼी राति सुम्हियुसि तंहिंखां पोइ ॼण थकियलु आहियां, मंझंदि ताईं निंड पई थी अचे, प्रोडक्शन कम में एतिरो सुठो न आहे, ध्यानु नथो रहे, कॉन्संट्रेशन नथो रहे, ड्राइविंग में तकलीफ़ थी थिए। त जॾहिं इहो सभु थियणु लॻे स्नोरिंग सां गॾु गॾु, तॾहिं उनखे असां सीरियस कंसिडर कंदा आहियूं ऐं हिकिड़ो 11 या 12 क्वेश्चन्स जो क्वेश्चनर आहे, उनखे चइबो आहे एपवर्थ स्लीप स्टडी क्वेश्चनर। उहो असां पेशेंट्स खे ॾींदा आहियूं, जे उन्हनि मां कुझु सिम्टम्स आहिनि त पोइ असां उनखे ट्रीटमेंट लाइ सजेस्ट कंदा आहियूं। जी, हाणे जीअं तव्हां ॿुधायो कि एबनॉर्मल स्थिति जॾहिं तव्हां डिसाइड कयो था तॾहिं पेशेंट खे कुझु टेस्ट करण जे लाइ चवंदा आहियो, त हिन में कहिड़ा कहिड़ा टेस्ट जेके आहिनि उहे मददगार थी सघनि था? हा, हिन में सभिनी खां इम्पॉर्टेंट आहे पॉलीसोमनोग्राफी चवंदा आहियूं उनखे। उनजो मतिलबु आहे स्लीप स्टडी। मतिलबु त माण्हू जॾहिं राति जो सुम्हे त ओॾी महिल उनखे असां 12 चैनल बि अवेलेबल आहे, 24 चैनल बि अवेलेबल आहे, पर 24 पैरामीटर्स उनजा मेजर कंदा आहियूं। उन में सभिनी खां इम्पॉर्टेंट जेको मेजर कंदा आहियूं उहो इहो आहे कि हिन जो ऑक्सीजन लेवल केतिरो आहे। उन जे लाइ ओवरनाइट उनखे ऑक्सीजन मॉनिटर सां अटैच कबो आहे, त ऑक्सीजन लेवल राति में केतिरा दफ़ा किरे थो उहो असांखे 8 आवर्स जो आइडिया लॻी वेंदो। ॿिया बि घणा पैरामीटर्स आहिनि, जीअं त EEG, EMG, नेज़ल एयर फ्लो घटिजे थो की न, ब्रेन जी एक्टिविटी छा आहे वग़ैरह। त उन सां ख़बर पवंदी आहे त हिन जी जेका स्लीप आहे उहा साउंड आहे
की न साउंड स्लीप न आहे। साउंड स्लीप न हूंदी ऐं प्रिडिक्टिव वैल्यू ईंदी आहे हुनजी, भई ख़बर पवंदी आहे हिन माण्हू खे जे ट्रीट न कयो वञे त अॻियां हली 10-15 सालनि में हिनखे प्रॉब्लम जी शक्यता आहे की न आहे। बराबरि। जीअं त तव्हां ॿुधायो की अहिड़ा अलॻि अलॻि टाइप जा टेस्ट हूंदा आहिनि जंहिंमां तव्हां डिटेक्ट कंदा आहियो पेशेंट खे की हू एबनॉर्मल आहे की न आहे। हिकु ॻाल्हि पुछणु चाहींदसि की राति जो ऑक्सीजन लेवल घटिजण जो कारण छा हूंदो आहे? एक्चुअली छा थो थिए, जॾहिं माण्हू सुम्हे थो त मसल्स थोड़ा रिलैक्स था थी वञनि, नेचुरली उहो ज़ाहिर बि आहे त थियण बि घुरिजनि, त उन में छा थो थिए जेका असांजी ॼिभ आहे उहा पुठियां फॉल बैक थी थिए ऐं जेका असांजा हूअं असां ब्रीथ कंदा आहियूं उहे मसल्स एतिरा एक्टिव नथा थियनि ऐं जे टॉन्सिल वधियल हुजे, उवुला हुजे, ॿिया नक में प्रॉब्लम्स आहिनि, नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं एडअप थींदियूं वेंदियूं आहिनि, त अॻिलो माण्हू सुम्हे त अहिड़ी तरह सां ब्रीथ कंदो आहे जो उहो कोलैप्स थी वेंदा आहिनि उन जा पैसेजिस ऐं ऑक्सीजन अंदरि वेंदो ई न आहे। पोइ थोरी देरि में छा थो थिए, माण्हू खे ब्रेन में ख़बर पए थी, डिटेक्ट करे थी ब्रेन खे ऑक्सीजन घटि आहे त अराउज़ल थींदो आहे, माण्हू वरी टर्न करे सुम्ही पवंदो आहे, पर वरी उन में 2-4 मिंट निंड डिस्टर्ब थींदी आहे। इन जे करे सॼी राति टॉस एंड टर्न पियो कंदो आहे विदाउट रियलाइज़िंग की छा पियो थो करे ऐं सुबुह जो उथु त लॻे ईअं की 8 कलाक निंड कई पर थकान ओतिरी ई आहे। बराबरि, उहो रिलैक्स महसूस न कंदो आहे। हा। त इहे जेके कारण तव्हां ॿुधाया, इहे छा लैक ऑफ एक्सरसाइज़ या कुझु डाइट में अहिड़ो कुझु ग़लति उन्हनि जी लाइफस्टाइल ठही वई आहे, इन करे इहे सभु कारण पैदा थींदा आहिनि? न, मोस्ट कॉमन जेको असां ॾिठो आहे, हिकिड़ो त थायरॉइड चेक कराईंदा आहियूं सभिनी जो, छाकाणि जे थायरॉइड घटि कमु कंदो आहे उन्हनि खे स्नोरिंग वधीक हूंदी आहे। ॿियो ओबेसिटी, ओवरवेट माण्हुनि खे वधीक हूंदी आहे। टियों थींदो आहे गले जो स्ट्रक्चर, सम्झो तव्हांजा टॉन्सिल्स ॾाढा घणा वॾा आहिनि या हिकिड़ो जेको सेंट्रल पोर्शन थींदो आहे उवुला, उहो थोरो वधीक आहे या नक में कुझु प्रॉब्लम अथव त तव्हांखे स्नोरिंग जा चांसिस वधीक आहिनि। त इहे सभु कारण आहिनि की जंहिंजे करे स्नोरिंग वधी सघे थी। जीअं तव्हां चयो की ओबेसिटी, त ओबेसिटी ते डायरेक्टली कनेक्ट आहे की तव्हांजी जेका लाइफस्टाइल आहे उहा ग़लति आहे, तव्हां हैवी खाधा खाओ था, तरियल ऐं जंक फूड ऐं इहो सभु खाओ था जंहिंजे करे ओबेसिटी जी बीमारी थींदी आहे, त कंहिं न कंहिं नमूने इहा डाइट सां बि रिलेटेड आहे इहा बीमारी। बिल्कुलु, उहो ओबेसिटी सां ॿिया जेके थींदा आहिनि उन में हीउ बि ॾाढो इम्पॉर्टेंट आहे। ओबेसिटी जे करे साह खणणु उन माण्हुनि जे लाइ थोरो लेबोरियस थींदो आहे ऐं निंड में उहो वधीक लेबोरियस थी वेंदो आहे, त उहो त आहे बिल्कुलु की हेल्थ सुठी हुजे ऐं माण्हू स्लिम हुजे त इन्हनि खे घटि थींदो आहे। बराबरि। ऐं ॿियो जीअं तव्हां चयो की थायरॉइड जी प्रॉब्लम हुजे, त हाणे ॾिठो वियो आहे की थायरॉइड जंहिं पेशेंट खे हूंदो आहे उहो एतिरो सीरियसली उनखे न खणंदो आहे, त सम्झो की थायरॉइड जे करे या खौंगरनि जी एबनॉर्मल कंडीशन पेशेंट में आहे त उहो उन पेशेंट खे कीअं ख़बर पवंदी? उहो पेशेंट त थायरॉइड जी टेस्ट कराईंदो तॾहिं ख़बर पवंदी की भई थायरॉइड जे करे आहे की न। थायरॉइड जे करे नंढे नंढे लेवल ते जाम प्रॉब्लम्स थींदा आहिनि। स्नोरिंग उनजो हिकु नमूनो आहे ऐं डायरेक्टली नज़र न ईंदा आहिनि ऐं उहो बि क्यूमुलेटिव, माना जे तव्हां थायरॉइड 10-12 साल नथा ट्रीट कयो त तव्हांखे ख़बर पवंदी की उनजो असरु छा आहे, इमीडिएटली कुझु न थींदो आहे। बराबरि, यानी जेके थायरॉइड पेशेंट आहिनि उन्हनि खे बि सावधान रहणु खपे हिन बीमारीअ सां, ऐं जेकॾहिं अहिड़ी काई उन्हनि खे राति जो खौंगरनि जी अहिड़ी काई प्रॉब्लम थिए थी त उनखे तुरंत ई ENT सर्जन सां कॉन्टेक्ट करणु खपे। जी जी, हा। जेके रेगुलर एक्सरसाइज कनि था ऐं डाइट फूड वठनि था उन्हनि में इहा बीमारी घटि ॾिसणु ईंदी आहे, अहिड़ो कुझु आहे? उन्हनि खे इहा प्रॉब्लम घटि थींदी आहे, पर उन्हनि खे जे टॉन्सिल वॾा हुजनि या जे उन्हनि खे यूरिला लंबो हुजे या उन्हनि जो नक जो परदो टेढ़ो हुजे या कुझु ॿियो प्रॉब्लम हुजे नक में जेको ऑब्स्ट्रक्शन कंदो हुजे त उन्हनि खे बि स्नोरिंग थी सघे थी, भली उन्हनि जो स्लिम, पर तॾहिं बि घटि थींदी आहे, उन्हनि खे घटि थींदी आहे इहा प्रॉब्लम। स्नोरिंग जो इलाज छा आहे? स्नोरिंग जो इलाज में एक्चुअली का बि मेडिसिन वर्क न कंदी आहे, त असां उन्हनि खे इहो ई सजेस्ट कंदा आहियूं। हिकिड़ो स्पेशल पॉज़िटिव प्रेशर मास्क ईंदो आहे
कंपनी ठाहींदी आहे उहो मास्क लॻाए सघिजे थो, उनखे थोरो यूज़ टू थियणो पवंदो आहे, पर मास्क जा रिज़ल्ट ॾाढा सुठा आहिनि। जे मास्क हणिजे त एयर जे प्रेशर सां उहो एयरवे खुलियो थो रखे ऐं ऑक्सीजन लेवल घटण जी चांस बिल्कुलु नील थी थी वञे। ऐं भली इनिशियली 5-7 दफ़ा उहो मास्क खणणु ॾुखियो थो लॻे सुम्हण महिल, जो की अॼुकल्ह त ॾाढा सुठा मास्क निकिता आहिनि जेके जाम कंफर्टेबल आहिनि। भली 5-7 ॾींहं उनखे यूज़ टू थियण में लॻनि था, पर पोइ ॾिठो वियो आहे त पेशेंट जाम ख़ुशि थींदो आहे, छाकाणि त उनजी डे टाइम एनर्जी लेवल वधी वई आहे। जेको थकल हूंदो हो एतिरो थकल न लॻंदो आहे ऐं एक्टिव थी वेंदो आहे। ऐं एक्सीडेंट वग़ैरह ड्राइविंग में या हैवी मशीनरी ऑपरेट करण में एक्सीडेंट जी चांसिस जाम घटिजी वेंदियूं आहिनि। त हिकु त इहा ट्रीटमेंट थी जेका कि मास्क हणण सां थी आहे। ॿी थींदी आहे सर्जरी। स्नोरिंग जी हिकिड़ी सर्जरी थींदी आहे। सर्जरी जा बि घणा ई प्रकार आहिनि, लेज़र द्वारा बि थींदी आहे ऐं रेगुलर सर्जरी बि थींदी आहे। ऐं उहा सर्जरी करण खां पोइ ही सभु प्रॉब्लम घटिजी सघनि था। अच्छा अच्छा, त सर्जरी मतिलबु कहिड़े क़िस्म जी थींदी आहे? लेज़र द्वारा ऑफिस प्रोसीजर थींदो आहे, भई तव्हां ऑफिस में वियो ऐं लेज़र द्वारा कयूं त तव्हां कलाक में घर वञी सघो, पर उहो थोरो घटि पॉपुलर आहे, छाकाणि उन में वरी साल ॿिनि में स्नोरिंग अची वेंदी आहे। वॾो प्रोसीजर आहे, उनखे चइबो आहे UPPP, माना यूविलो पैलेटोफेरिंगोप्लास्टी, माना अंदरि जो तव्हांजो एयरवे आहे कोलैप्स न थिए, ईअं कुझु उनखे सर्जरी सां ठाहियो वेंदो आहे ताकी तव्हां सुम्हो ऐं रिलैक्स थियो त एतिरो कोलैप्स न थींदो जेतिरो की थियणु घुरिजे। बराबरि। सम्झो कि कोई पेशेंट हिनखे सीरियसली नथो खणे पियो ऐं हुनजी ट्रीटमेंट हू नथो कराए, त फ्यूचर में हुनखे छा कुझु गंभीर हालतुनि जो मुंहुं ॾिसणो पवे? इहो बि ईअं ई आहे त जे तव्हां 10-15 साल 20 साल हिनखे इग्नोर था कयो, क्यूमुलेटिव इफेक्ट आहे, हिकु ॿिनि ॾींहंनि में कुझु नथो थिए, पर अॻियां हली करे ॾिठो वियो आहे त पल्मनरी हाइपरटेंशन यानी कि लंग्स जो हाइपरटेंशन ऐं इवन कार्डियक प्रॉब्लम्स इन माण्हुनि में वधीक थींदा आहिनि, छाकाणि हिननि खे कॉन्स्टेंटली ऑक्सीजन लेवल्स थोरा घटि मिलिया आहिनि। ॿियो तव्हां जे ॾिसंदा त अहिड़नि माण्हुनि में एक्सीडेंट थियण जी थोरी चांस वधीक आहे, छाकाणि त ही थोरा घटि अलर्ट रहंदा आहिनि, त इहा प्रॉब्लम्स थी सघनि था। बराबरि, इहा तमामु घणी सुठी तव्हां असांखे ॼाण ॾिनी कि जेकॾहिं स्नोरिंग यानी खोंगरनि जो जेकॾहिं इलाजु न कयो वञे, हुनखे निगलेक्ट कयो वञे त गंभीर सिचुएशन अची सघनि थियूं लाइफ में। जीअं तव्हां ॿुधायो त ऑक्सीजन लेवल घटिजण जे करे मेनली हीअ प्रॉब्लम पैदा थींदी आहे। ऑक्सीजन लेवल घटि मिलण सां बॉडी सुस्तु हूंदो आहे, रिलैक्स न थी सघंदो आहे बॉडी, ऐं उन करे डे बाय डे जीअं हू वर्क कंदो आहे उहो हुनखे प्रॉब्लम्स पैदा थींदियूं आहिनि। जीअं तव्हां ॿुधायो कि हू ड्राइविंग में बि एतिरो अलर्ट न रहंदो आहे। ऐं ॿियो तव्हां ॿुधायो कि हार्ट जी प्रॉब्लम बि थी सघे थी हुन सां, जेका तमामु घणी गंभीर ॻाल्हि आहे। मूंखे लॻे थो त खोंगरनि जी जेकॾहिं बीमारी हुजे त काफ़ी सीरियस ॻाल्हि आहे ऐं उनखे जल्दी सां ENT खे कॉन्टेक्ट करण ई घुरिजे, छो जो वॾियूं वॾियूं बीमारियूं हुनखे फ्यूचर में अची सघनि थियूं। मतिलबु हींअर एट प्रेज़ेंट हुनखे इहा सीरियसनेस जी ख़बर न पवंदी, बट फ्यूचर में जीअं तव्हां ॿुधायो कि हार्ट जी बि तकलीफ़ थी सघे थी पई। हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॿुधाइणु चाहींदसि त भई सभु जेके खोंगरा ॾींदा आहिनि सभिनी खे ट्रीटमेंट जी ज़रूरत न पवंदी आहे। मतिलबु कि स्लीप स्टडी करण जो मतिलबु इहो आहे कि कंहिंखे ज़रूरत आहे उहो असां आइडेंटिफाई करे सघूं। घणाई दफ़ा पेशेंट खे असां पाण ई चवंदा आहियूं कि भई इहा प्रॉब्लम तुंहिंजी सोशल आहे ऐं भली तव्हांजो स्पाउस सुम्ही नथो सघे या ॿिया जेके गॾु विया आहिनि सुम्ही नथा सघनि, पर ऑक्सीजन लेवल तव्हांजा नथा घटिजनि त तव्हांखे ट्रीटमेंट जी ज़रूरत न आहे। त 50% अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जंहिंखे ज़रूरत न हूंदी आहे, उहो इन करे इन जी टेस्ट कराइण त खपे। जी जी, त छा माण्हू अवेयर आहिनि इन जे बारे में? जाम आर्टिकल्स लिखिया विया आहिनि घणनि ई मैगज़ीन्स में, पेपर्स में, ऐं असां हर दफ़े इहा ॻाल्हि हाईलाइट कंदा आहियूं त भई खोंगरा स्पेशली जॾहिं स्पाउस खे थोरो लॻे त भई विच विच में ॼण साह बंदि थो थी वञे, तॾहिं त ज़रूरु करायो। ऐं जे तव्हां ओवरवेट हुजो या थायरॉइड हुजे त कराई छॾियो, पर तॾहिं बि अवेयरनेस अञा वधीक हुजणु घुरिजे। असां हिन माध्यम सां समाज में इहा ई जागृति आणण जी कोशिशि कयूं था कि नंढी नंढी बीमारी बि हुजे तॾहिं बि असांखे अवेयर थियणु खपे ऐं जल्दी सां हुनजो इलाजु करणु खपे,
जीअं असांखे फ्यूचर में गंभीर हालतुनि जो सामनो न करणो पवे। असांजे सिंधी व्यूअर्स खे वेंदे वेंदे हिकु हेल्थ टिप्स ॾींदा? हिकिड़ी जेका ॻाल्हि मूंखे जाम इंसिस्ट करणी आहे कि जे हर माण्हू सुम्हण खां पहिरियों गार्गल्स करे गरम पाणी जा, त उन सां टॉन्सिल्स में प्रॉब्लम घटि थिए। साइनस जो एक्चुअली घणो ई फ्लूइड गले में पियो ईंदो आहे, उहो निकिरी वेंदो, उन सां साइनस बि बेटर थींदा ऐं डेंटल हाइजीन बि जाम सुठो रहंदो। डिनर खां कलाक खनि पोइ जे तव्हां गार्गल्स कयो एवरी डे, जॾहिं तव्हां बिल्कुलु ठीकु बि हुजो, त तव्हां घणा ई प्रॉब्लम्स पंहिंजा अवॉइड करे सघो था या घटाए सघो था। ऐं हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि, सुम्हण खां पहिरियों जे तव्हां मानी था खाओ, उन सादी ऐं तिखी घटि खाइजे या बिल्कुलु ई तिखी न खाइजे। इहे ॿ शयूं जे तव्हां कयो त तव्हांजा प्रॉब्लम्स चङा घटिजी सघनि था। बराबरि, तव्हां तमामु घणी सुठी ॼाण ॿुधाई असांजे व्यूअर्स खे। मूंखे उमेदु आहे त असांजे डॉक्टर जे ॿुधायल सलाहूं जेके हींअर टिप्स बि ॾिनियूं ऐं उनखां अॻु बि केतिरियूं सलाहूं ॾिनियूं, उन्हनि ते तव्हां अमल कंदा ऐं पंहिंजे लाइफ स्टाइल खे बिल्कुलु हेल्दी ऐं वेल्दी बणाईंदा। हींअर वक़्तु थियो आहे मोकिलाइण जो। तव्हां असांजे मंच ते आया, तव्हांजा ख़ूब ख़ूब शुक्राना। नमस्ते। त दोस्तो, हींअर वक़्तु थियो आहे मोकिलाइण जो। नमस्कार।